इन में को शक न आहे त अंब मज़ेदार ऐं ग़िज़ाइत सां भरपूर मेवो आहे, पर अंब वधीक खाइण सां जिस्म ते के नाकारी असर बि पइजी सघनि था। अंबनि में मिठाण वधीक हूंदो आहे, उन जे करे चेहरे ते मोहीड़नि जो सबबु बणिजी सघे थो। खल जी सोज ऐं सणभ जी पैदावार में वाध करे मोहीड़नि जी ख़राबी बि करे सघे थो। अंब में कुदरती मिठाण वधीक हुजण वज़न वधण जो इम्कान वधाए छॾींदो आहे ऐं जेके माण्हू सुस्त हूंदा आहिनि ऐं मथां वरी अंब वधीक खाईंदा आहिनि, अहिड़ा माण्हू थुल्हा थी वेंदा आहिनि। के माण्हू शौक़ में घणा अंब खाई वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जो पेट फूकिजी वेंदो आहे, गैस थींदी आहे ऐं दस्त बि थी सघनि था। जॾहिं अव्हां फाइबर जो इस्तेमालु घटि कंदा आहियो त इहो मसइलो तेज़ीअ सां थींदो आहे। अंबनि जी मिठाण वधण सां शुगर जी सतह वधी वेंदी आहे ऐं कुझु माण्हुनि खे घणा अंब खाइण जे करे सीने में साड़ो बि थींदो आहे। हिसास पेट वारा माण्हू हाज़मे जे मसइलनि जो शिकार थी वेंदा आहिनि। अंब अव्हां जा ॾंद बि छाणे सघनि था। इहो उन जे करे जो अंबनि में मिठाण घणी हूंदी आहे ऐं अव्हां घणा अंब खाई कैविटीअ खे दावत ॾींदा आहियो। अंबनि जे खाध खुराक ऐं पंहिंजी सिहत मूजिबि इन्हनि जे इस्तेमाल बाबति तव्हां खे डॉक्टरनि सां बि सलाह करणु घुरिजे।